अस्सलाम वालेकुम जेकी भी असांजा दोस्त प्री प्यारा सजण इन वक्त मूंखे ॾिसी रहिया आहिनि सभिनी खे हक़ मौजूद उम्मीद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो मज़े में हूंदो ऐं पंहिंजनि सां गॾु हूंदो ऐं तव्हांजा प्यारा ठीकु हूंदा तव्हां जूं बनियूं ॿार ठीकु हूंदा। ज़िंदगी ॾाढी हसीन आहे ऐं जेकॾहिं पाण उनखे तरतीब सां सुहिणे नमूने सां ऐं बैलेंस सां हलायूं त ज़िंदगी ॾाढी हसीन आहे। मोहबतुनि वारी ज़िंदगी खारिजे त अञा वधीक हसीन थी वञे थी ज़िंदगी। अॼु दिलि चयो पए त मोहबतूं वंडिजनि कुझु अव्हां सां बि ऐं काफ़ी ॾींहं थी विया आहिनि जो अव्हां सां कचहरी बि कोन कई आहे। शिराज़ गुलशन साहिबु हिन वक़्तु जॉइन कयो आहे ऐं ज़ैनब फातिमा चवे पई मोहबतूं ज़ैनब। शाहिद हुसैन साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी आहे अदा असांखे बि अव्हां सां मुलाक़ात करणी आहे। ज़रूरु आहे ज़रूरु जॾहिं नसीब में हूंदी मुलाक़ात ज़रूरु कंदासीं। आउं कराची में आहियां अॼुकल्ह। आबिद अली चवे थो माशाअल्लाह। हबीब जान सुमरो साहिबु चवे थो अस्सलाम वालेकुम इरशाद वालेकुम सलाम। वहीद सुल्तान रंधावा चवे थो अस्सलाम वालेकुम कहिड़ो हाल आहे बिल्कुलु ठीकु ठाक भाउ। काज़िम अली मेमन साहिबु चवे थो जियो तेरहं पेर तेरहं ख़ैर प्यारा हक़ मौजूद थैंक यू भाउ। जमील मेमन साहिबु लख तोरा तव्हांजा। आकिब सलीम साहिबु चवे थो माशाअल्लाह ऐं मुनीर याकूब साहिबु अली शाहिद अली ऐं शौकत जामरी साहिबु कीअं आहियो ठीकु आहियो ख़ैरियत सां मज़े में। मंसूर अली कीरो साहिबु ऐं अख्तर कादिर बलोच साहिबु सदाम हुसैन साहिबु सदाम सूर साहिबु प्रिंस सैयद फराज़ अली सलाम दा ख़ुशि जो। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी आहे ख़ासि तौर ते जेकी मुंहिंजी शाइरी खे तमामु घणो पसंदि कंदा ऐं मोहबतूं ॾींदा आहिनि ऐं शेयर कंदा आहिनि मुंहिंजे शेरनि खे। ऐं अॼुकल्ह त फरमाइश बि कनि था त नई शाइरी कॾहिं थी अचे तव्हांजी मार्केट में। सो फ़कीर ग़ुलाम क़ादिर बि मूं सां गॾु आहे। नई शाइरी जे लाइ हाणे सम्झो त मूं ते ज़िमेदारी थी वई आहे। आउं पंहिंजनि कमनि कारनि खे छॾे करे कॾहिं कॾहिं तव्हां ताईं शाइरी पंहिंजी पहुचाईंदो।